यूसी दरसाणो चनो जो ॻोठ खमीसो खान जोखे समेत केतिरनि इलाइक़नि में पानी जो बहिरान पैदा थी वियो जॾहिं त ॿियूं सहूलियतूं बि अण लभा आहिनि। पीअण जे पाणी जी खोट ख़िलाफ़ ऐं ॿियनि मसइलनि जे हल लाइ ॻोठाणनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। ॻोठाणनि इमामुद्दीन जोखे, शहज़ाद अहमद जोखियो, हाकिम अरशद ऐं ॿियनि दाहींदे चयो त हू पीपी जा वोटर आहिनि, पर अफ़सोस 8 सालनि खां ॻोठ में सिंध हुकूमत ऐं ज़िले काउंसिल कराची पारां का बि पाणी जी स्कीम न ॾिनी वई आहे। हुननि चयो त स्कीम न हुअण सबबि संदन औरतूं 4 किलोमीटर दूरनि इलाइक़नि में पंधु करे पाणी भरे अचनि थियूं। संदन ॻोठ में बिजली, गैस, रोड जी बि सहूलियत न आहे। कम्युनिटी सेंटर जी भी स्कीम मंजूर थी, टेंडर आयो, अॼु ताईं कम शुरू कोन थियो। पीएमटी जा वाइदा थिया, अॼु ताईं पीएमटी कोन लगी। पर असीं अंधेरे में भी ज़िंदगी गुज़ारे वेंदासीं, असीं कम्युनिटी हाल खां बग़ैर भी ज़िंदगी गुज़ारे वेंदासीं, पर असीं पाणी खां कोन हली सघंदासीं। पानी खां बग़ैर असांजी ज़िंदगी गुज़र सफ़र असांजो कोन थींदो। 2.5 साल पहिरीं असांजो पाणी जी स्कीम मंजूर थी आहे, अधु कमु हलियो, उहो पाणी जी लाइन विछाए करे ठेकेदार भॼी वियो, अधु टांकी बनाए करे ठेकेदार भॼी वियो। ठेकेदार केरु हो, इंजीनियर छो नथा हुन खां पुछनि, मक़ामी नुमाइंदा छो नथा पुछनि, असां ख़ुदि हैरान आहियूं। मतिलबु इहो आहे त असीं ॾिसूं पिया, अचूं वञूं पिया, असांजा ॿार बचा रोडनि ते, इहो सही न आहे। हिन रमज़ान जे महीने में पाणी हर घर जे लाइ ज़रूरत आहे। पाणी असां कोन्हे, असां एहतिजाज करे 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 असां थकिजी पिया आहियूं। गुज़रंदियूं गाॾियूं, असांजा ॿार बचा, नंढड़ा मासूम बचा हितां पाणी भरणु वेंदा आहिनि ऐं उन जो एक्सीडेंट अगरि थी वियो त उनजो केरु थींदो। हुननि MNA MPA ज़िले काउंसिल कराची जे चेयरमैन खां मुतालबो कयो संदन ॻोठ में जल्द वाटर सप्लाई लाइन ॾियण समेत ॿिया बुनियादी मसइला हल करे परेशानी ख़तमु कई वञे। कैमरामैन एहसन मीरजत सां मीर ज़ुल्फ़कार, सिंध TV न्यूज़ मलीर।